सिजावल मावा के खबर ॾींदा हलूं। शीतलदास कोहिस्तानी जे रिपोर्ट मुताबिक़ सिजावल वेझो भेण भाउ खे मुसाफ़िर कोच जो टक्कर लॻण सबबि भाउ फोत भेण ज़ख़्मी। सिजावल वेझो नूदो बारन में मल्ला बिरादरीअ जी 8 साला बमान मल्ला पंहिंजे 5 साला मासूम भाउ सिकंदर मल्ला खे कश में खणी रोड क्रॉस करे रही हुई त साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जो ज़ोरदार टक्कर लॻण सबबि ज़ख़्मी थी पई, जॾहिं त संदसि मासूम भाउ चीपाइजी फोत थी वियो। अहिड़े इतला ते सिजावल पुलिस पहुची मासूम ॿारड़े जो मड़ ऐं ज़ख़्मी न्याणीअ खे सिविल इस्पताल सिजावल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त न्याणीअ जी हालत नाज़ुक हुजण करे कराची रवानो कयो वियो आहे। ॿिए पासे पुलिस कोच ऐं ड्राइवर खे पंहिंजे तहवील में वठी जांच शुरू करे छॾी आहे।